अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब सीज़न 2 जे बारे में अपडेट आहे दोस्तों। इहा अॼु तव्हां सां शेयर कंदासीं। छा वाकई दुलाब सीज़न 2 ईंदो? आख़िरी क़िस्त तव्हां ॾिठी, दुलाब ड्रामो एंड थी वियो ऐं नेक्स्ट ड्रामो कहिड़ो अचण वारो आहे, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तों, दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल हुयो ऐं ॾाढो ज़बरदस्त ड्रामो हुयो ऐं आख़िरी क़िस्त ताईं माण्हुनि खे वणियो। जेका बि व्यूअर हुया इन सभिनी इंजॉय कयो हिन ड्रामे जे बारे में, ऐं कमेंट बि जेका बि आया आहिनि सभु सुठा कमेंट आया आहिनि। कंहिं बि ग़लति कमेंट नाहे कयो दुलाब ड्रामे जे बारे में। इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हर माण्हूअ खे दुलाब ड्रामो वणियो ऐं हर माण्हू जो फेवरेट ड्रामो हुयो। बाक़ी सीज़न 2 जे बारे में बि काफ़ी कॉमेंट अचनि था। थी सघे थो दोस्तों सीज़न 2 अॻिते वञी ठाहिनि दुलाब जो, या नालो चेंज करे अहिड़े क़िस्म जो ॿियो हिकिड़ो पार्ट ठाहिनि। नालो चेंज कयो वेंदो आहे सीज़न 2 में, कंहिं में लिखंदा आहिनि, कंहिं में नालो चेंज कंदा आहिनि। जेको पंहिंजा वरी ड्रामो आहे, मूंखे ईअं थो लॻे इहो सीज़न 2 ई हूंदो। नालो चेंज आहे छो त राइटर बि साॻियो आहे, डायरेक्टर बि साॻियो आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे। उहो बि तमामु जल्द स्टार्ट थींदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।